खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो खबर शामिल कर दी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख मोरो पारां सिंधी अदबी संगत मोरो जे सहकार सां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मज़ाक़रो महिराण सिटीज़न क्लब मोरो में थी गुज़रियो। प्रोग्राम जी सदर सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन शाख मोरो जे सदर ऐं नामयार महक़क़ प्रोफेसर शमशाद अहमद सूमरे कई। मेहमाननि में सिंधी अदबी संगत नौशरो फ़िरोज़ ज़िले जो राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़, सगा जो मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल प्रोफेसर बेवस बख्शल अली चांडियो, ख़लीक बुघियो ऐं असद सोलंकीअ खे स्टेज ते विहारे वियो। प्रोग्राम जी शुरूआत डॉक्टर मुमताज़ अली मेमण क़ुरान पाक जी तिलावत सां कई। बाद में सगा शाख मोरो जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुसैन ॾे पर आयल मेहमाननि खे आजाणी तकरीब में आयल मेहमाननि जा थोरा मञा सिंधी ॿोलीअ जी अहमियत क़दामत उन सां दरपेश मसला ऐं उन्हनि जे हल बाबति नौजवान दानिश्वर ख़ादिम बालादी, सगा शाख मोरो जे अॻूणे सदर असलम अब्बासी, उस्ताद अल्लाह बचायो लगारी, ख़लीक बुघियो, असद सोलंकी, सगा मरकज़ी जे डिप्टी सेक्रेटरी जनरल प्रोफेसर बेवस बख्शल अली चांडियो, सहाफ़ी सिंधी अल्ताफ़ सूमरो, ज़िले राब्ता सेक्रेटरी एम ज़फ़र तगड़ ऐं ॿियनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंधी अदबी संगत शाख मोरो ऐं सगा शाख मोरो जा साथी जस लड़न जिन सिंधी ॿोली बाबति मज़ाक़रो करायो। तुंहिंजे चाचनि जी ॿोली मिठड़ी मिठड़ी सवली सवली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। गैर ॿोलीअ जा लफ़्ज़ ऐं गैर ज़रूरी तरीक़े सां मसलन अचो त हिकिड़ो वचन कयूं त असां घरनि में या पाबंदी हणंदासीं, भाॼी छो भेण छो थो चवी पर एतिरो चवण बि असांखे ज़रूरी पवंदो त असांजे सिंध पूरी असांखां ॿोली खसे में या पंहिंजे आस पास उन में केतिरो असां सचाईअ सां सिंधी ॿोलीअ जो इज़हार कयूं था, या जेकॾहिं असां हैसियत हिकु उस्ताद आहियूं या जंहिं बि मकतब फ़िक्र सां वाबस्ता आहियूं, उन में सिंधी ॿोलीअ जो वाक़ो केतिरे ताईं असां उनखे जेको आहे सचाईअ सां कथब आणियूं था। इन्हनि मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हि रखण लाइ गुज़ारिश कंदो मोहतरम साईं अल्लाह बचायो साहब खे।